अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ पे वलीकार और है मारवी तहीन। सबका पहले शामिल करना सी हेडलाइंस। सेहत कार्ड में शफाफियत यकीनी बनाने पर पूरी अजताई केंद्र फिलाई रियासत लाई न सोचो पाकिस्तान में सरकारी अस्पतालन जो मयार किरंद हो। वज़ीर आज़म इमरान खान लाहौर में सेहत कार्ड जारी करने वाली तकरीब की खिताब कंदे चयो आहे त वफाकी ऐं सूबाई हुकूमत सेहत कार्ड लाई वॾो कदम खयो। हर शहरी सरकारी सां गॾु खांगी अस्पताल मां बि इलाज कराई सघे थो। दुनिया में हिन खां अॻु अहिड़ा मिसाल नथा मिलनि। पंजाब जे हर कुटुंब वटि 2 लख रुपयनि जो सेहत कार्ड हूंदो। पाकिस्तान में कोरोना विघे 15 मरीज हथुला वेठा। MCOC पारां वधीक 50,196 नवनि केसनि जी तस्दीक। कोरोना वायरस से हाकारी केसनि जी शरह 10.17% रही। दवाइन जी मशहूर कंपनियुनि फाइज़र ऐं बायोएनटेक ओमिक्रॉन लाइ ट्रायल मख़सूस कोरोना वैक्सीन जो ट्रायल शुरू करे छॾियो। 14 साल खां वधीक माण्हुनि खे ट्रायल लाइ रजिस्टर्ड कयो पियो। वैक्सीन जी मुदाफ़ती रद्द अमल खे चकासो ईंदो। मॉडर्ना बि वैक्सीन जी नई वर्ज़न ते कमु शुरू करे छॾियो। पाकिस्तान बाबत IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जो इजलास हिकु ॿीहर मुलतवी। 28 जनवरी ते तलब कयल इजलास हाणे 2 फरवरी ते थींदो। ज़रियनि मूजिब एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जो इजलास पाकिस्तानी इख्तियारनि जे दरख़्वास्त ते मुलतवी कयो वियो। भारत ॾखण एशिया में दहशतगर्दी जी वाहवाही। गॾियल क़ौमनि में पाकिस्तान जो मुस्तक़िल नुमाइंदे मुनीर अकरम सलामती काउंसिल में खिताब कंदे चयो आहे त भारत 1999 खां हिन वक़्त ताईं 96,000 कश्मीरियुनि खे शहीद कयो आहे। 11,000 खां वधीक औरतुनि सां ज़्यादती कई वई। 1 लख घर ऐं स्कूल तबाह कया विया। इंतहा पसंद हिंदुआ तरफ़ां भारत जे मुसलमाननि ख़िलाफ़ नस्लकशी जो खुलियल सरिद पियो वञे। सलामती काउंसिल उन सबूतनि जो नोटिस वठे ऐं भारत खे जवाब ते करार ॾे। केटी बंदर वेझो लाश मिलण सबबि गुम थियल माइग्रेन मां वधीक वञण जा लाश। 2 माइग्रेन जा मड़ थलसान क्रीक वटां अटकिया पिया। रेस्क्यू टीम मड़ खणण लाइ रवानी थी वई। 6 माइग्रेन जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। सीता रोड लख मुबैना अबाबाद बेदर्दीअ सां क़तल कयल 9वीं क्लास जी शागिर्दाणी नगीना सांडू जे क़तल केस में पुलिस के हिनखे सब्ज़ अगराई में नाकाम। वाक़े बाद शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि में ख़ौफ़ ऐं हिरास छायल। हफ़्तो गुज़रण बावजूद नगीना जी पोस्टमार्टम रिपोर्ट बि पधरी न थी सघी। वासन पुलिस कारकर्दगी ते मायूसी जो इज़हार करे छॾियो। केस जे मुख्य जवाबदार इरफान मुल्ला पारां SSP दादू वटि गिरफ़्तारी पेश करण जांच जो बोल। नगीना जे वालिद रोशन चांडियो मूजिब केस जी जांच जो हिते SHO नूर मुस्तफ़ा पठान हवाले आहे, जेको हिकु भेरो बि जांच लाइ सीता रोड न आयो। बावड़ो बरसां बिरड़ा मुबैना तौर अगवा राउंडी थाने क्षेत्र में नूशरा जे कचे वाले इलाइक़े मां हथियारबंद ॿिंडरनि चौपाई माल जे डॉक्टर रफ़ाकत दहर ऐं संदसि दोस्त इसाक खे अगवा करे विया। सेवन बरसां टायर बस थियण सबबि वेन पलटी। वाड़ी ऐं पेरसन फौत ऐं मिसाइले ते आरासी वटि सवतार मुसाफ़िर वेन टायर बस थियण सबबि पलटी थी पई। मोहम्मद ईसा सोलंकी ऐं हिकु बाड़ी दम ॾिनो। 20 खां वधीक ज़ख़्मी। मुसाफ़िर वेन सीता खां हैदराबाद वञी रही हुई त आरासी वटि हादसो पेश आयो। गंबड़
8 माह महीनों अॻु मुंबई नाका थियल नारी घोटकी मां बासियाब हिकु ॼणो गिरफ़्तार। 18 वरीह जी दारी साहिबा मल्हा हिकु महीनो अॻु दलकिन वारे अस्पताल जे इलाइक़े मां मुंबई नाका थी वई हुई। गिरफ़्तार जवाबदार खे अॼु गंबड़ पुलिस हवाले कयो वेंदो। जो बरसा यूरिया भांड खिलाफ ॻोठाण पोलियो मुहिम जो बाइकॉट करे छॾियो। यूएससी बिरोटा जे केतिरनि ॻोठ नबू बकर शहर सुपेल शहर वसीर खान बिताही खलीफ़ो गुलबेग महर मलुक शहर ऐं मोहम्मद शहर समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रवासिन पोलियो मुहिम जो बाइकॉट करे छॾियो। ॻोठाणनि पारां मुतालबा ॾहरकी खे हटाइण जो मुतालबो। ईरान सऊदी अरब के तेहरान में सिफारतखानो खोलण जी दावत ॾई छॾी। ईरान जे बड़ी वज़ीर अमीर अब्दुल्लाहियान चयो आहे त जॾहिं बि सिफारती लाॻापा मामूल ते आणण जी ख़्वाहिश हुजे त सऊदी अरब लाइ ईरान जा दरवाज़ा खुलियल आहिनि। ॿई मुल्क सिफारतखाना खोलनि ऐं लाॻापा बहाल कनि ऐं उन्हनि खे वधीक बहितर बणाइनि।